असां इंसाफ़ कयो वञे। जेके बाबा चार नाला खणी वियो मरते दम ताणी बि अस्पताल में भी पंहिंजा बयान ॾाणा ताईं वेही करे उहे उन्हनि बयान गुम करे छॾिया आहिनि। जेके चार नाला बाबा खणी वियो आहे उन्हनि कातिलनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे ऐं असांजे बाबा सां इंसाफ़ कयो वञे। हमारा मुतालबा ये है कि उनके लवाहिकीन को वो इंसाफ दिया जाए और मैं मीडिया के तवस्सुत से ये आला हुकाम को ये मुतालबा करता हूँ कि फिलफौर उसकी FIR दर्ज की जाए। मुतालबो वही है जो बाबा साईं मरण को पहिरियों 4 ॼणनि के खिलाफ़ ॿुधायो तो मूंखे 2 सालनि को वठी मतलब जो टार्चर कंदा आया जेके पंहिंजा कातिल बाबा साईं पंहिंजे लास्ट वॉइस मैसेज में छॾिया। 26 तारीख़ बाबा साईं जी डेथ थी आहे। डोर टू डोर वञी करे असां खड़कायो आहे आला अख्तियारनि जो। SHO मीठा दर ॾे वियासीं, FIR न वरिती वई, एप्लीकेशन न वरिती वई। कमेटी जेका IG साहब ठाही उन कमेटी में असां अपीयर्ड थियासीं, पूरा ॾिनासीं तफ़सील, पर जेके असांखे ख़बरूं पवनि थियूं पियूं त अञा ताईं बि उन्हनि जी वांगार वई थी। इमरान जेको रीडर उते वेठो आहे मीरपुर ख़ास में जेको बाबा जो रीडर हो वो दाबा ॾेई करे पूरे स्टाफ खे जेको हिन टाइम ताईं जेको आहे न प्रेशराइज़ करे पंहिंजे हिसाब जा बयान था वरिता वञनि। जेको अॼु भी मां मीरपुर ख़ास जे कुछ दोस्तों से ॻाल्हायो, बाबा जा जेके दोस्त हुआ उन्होंने इहो ही ॿुधायो तो हमारे ऊपर बहुत प्रेशर दिया जा रहा है। DSP अयाज़ ने आज भी बहुत प्रेशर दिया है और मुसलसल हमारे साथ ज़हनी हमें भी दबाव का शिकार दिया जा रहा है। तो साईं ॻाल्हि इहा है तो असां कोर्ट में विया हूँ, इंशाल्लाह कोर्टुनि में असांखे उम्मीदूं आहिनि। 22A जे लाइ असां एप्लीकेशन ॾेई छॾी आहे, बाक़ी इंशाल्लाह रब में उम्मीदूं आहिनि। असांजो मुतालबा न आहे न, हिकिड़ो ई मुतालबो आहे त जिन जा नाला चाचो असांजो वठी वियो शहीद नॉमिनेट करे आख़िरी हॉस्पिटल में भी जो उन नाला वरिता अथव। हे 4 माण्हू मूंखे थ्रेड ऐं प्रेशराइज़ कंदा जंहिंजी वजह सां मां हे अमल कयो आहे। अञा ताईं उन्हनि माण्हुनि जे मथां FIR न थी आहे। असांजो हिकिड़ो मुतालबो आहे त FIR कटी वञे। त हीअ पुलिस डिपार्टमेंट ते बज़ाते ख़ुदि हिकिड़ा सवाल था थियनि त उन्हनि जी कहिड़ी कैपेसिटी आहे, कहिड़ी एफिशिएंसी आहे उन्हनि जी, ऐं हिन बारे में इंसाफ़ छो नथी करे। पुलिस पंहिंजे ई हिकिड़े ऑफिसर सां इंसाफ़ छो नथी करे। जेको असांजी हिन वक़्त ताईं जेका FIR नथी कटी वञे उहा मज़कूर आहे। जेके 4 मुलज़िम आहिनि, जेको DSP आहे, जेको अकाउंटेंट आहे, उन ते FIR कटी वञे। उन्हनि जो मुतालबो आहे त मुज़फ़र चांडियो जिन पुलिस ऑफिसरनि जा ख़ुदकशी जे हवाले सां नाला ॾिना त जिन तंग कयो आहे उन्हनि ते FIR काटे करे हिननि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन हसन मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़, मलीर, कराची।